वज़ीर आज़म शहबाज शरीफ गैस अगन में ताज़े वाक़े कावड़ जो इज़हार कंदे ऑडिट रिपोर्ट तलब करे वरिती आहे। इन हवाले से ॾिसूं था मोना बासी जी रिपोर्ट। वज़ीर आज़म शहबाज शरीफ गैस अगन में ताज़ी वाध ते कावड़ जो इज़हार कंदे ऑडिट रिपोर्ट तलब करे वरिती। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तवानाई वज़ारत के 1 खां 3 महीननि में टास्क मुकम्मल करण जूं हिदायतूं जारी करे छॾियूं। वज़ीर आज़म 1 महीने में गैस जी अगन में ताज़ी वाध जी फॉरेंसिक ऑडिट रिपोर्ट पेश करण की हिदायत कई। वज़ीर आज़म गैस अगन में ताज़ी वाध ते कावड़ जो इज़हार कंदे ओगरा ऐं गैस कंपनियुनि जी कारकर्दगी जो जाइज़ो वठण जो फ़ैसिलो कयो ऐं 3 महीननि में गैस इंफ्रास्ट्रक्चर गैस चोरी नाक़स कारकर्दगी ते तफ़सीली रिपोर्ट तलब कई। वज़ीर आज़म ईरान पाकिस्तान गैस पाइपलाइन मंसूबे जे मॉनिटरिंग लाइ फौरी तौर बैनुल वज़ारती कमीशन कायम करण की हिदायत कई। शहबाज शरीफ 1 महीने में सरप्लस बिजली के खपाइण लाइ नवां इंडस्ट्रियल ज़ोन तैयार करण जो प्लान भी करे वरितो। वज़ीर आज़म 2 हफ़्तनि में पावर ऐं पेट्रोलियम डिवीज़न के गर्दिशी कर्ज़नि जो हल तैयार करण की भी हिदायत कई।